फेरकामा जाहिद कोरोना जी नई वेरिएंट ओमिक्रॉन का आवाम के बचाई जे वफाकी वजीर रसदुमती सदारत NCOC जो इजलास आलमी वबा जी नई किस्म का बचाव लाए बूस्टर वैक्सीन 3 कैटेगरीज में लगाए थी मंजूरी वैक्सीन कराइंदड़ माउंट के मौके ते वैक्सीन लगाए जो फैसलो 50 साल का वधीक उम्र हेल्थ केयर वर्कर्स ऐं घट मुदाफ़ती क़ुव्वत रखंदड़ माउंट के बूस्टर शॉट लगाई वेंदी सेमिनार में सिर्फ वैक्सीन थियल माउंट के वञण जी इजाज़त रेलगाड़ियों 80 सैकड़ों वैक्सीनेटेड मुसाफ़िर सां गॾु हलाई वेंदियूं NCOC मौजूद वैक्सीनेशन लाइ ख़ासि मुहिम अॼु खां शुरू थी वई वैक्सीनेशन टीमूं मुख़्तलिफ़ अवामी हंधनि ते मौजूद रहंदियूं रियासत मौत जड़ी हूंदी आहे पर किथे नज़र न पई अचे मुल्क में जबरी गुमशद जो ऐं मसलो आहे कंहिंजो गुम थी वञणु रियासत जी नाकामी इंसानियत ख़िलाफ़ संगीदो आहे वज़ीर आज़म काबीना माण्हुनि जी ख़िदमत लाइ आहिनि गुम थियल शख़्सी बाज़ाबी लाइ रियासत जो रद्दअमल अफ़सोसनाक आहे साफ़ी ऐं ब्लॉगर मुदस्सिर नारोजी बाज़ाबी केस में इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस कितरमिनल्ला जा रिमार्क्स वफ़ाक़ी वज़ीर श्री मज़ारी सियोत हुकूमत जबरी गुमशदगियुनि वारे मामले ते कानून साज़ी कई आहे सेनेट में जल्द उमाणी वेंदी कराची जो गुलिस्तानी जो ब्लॉक 13 में टारगेट किलिंग जो वाक़ियो हथियारबंदनि फायरिंग करे सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी के क़त्ल करे छॾियो इरफान अली मर्द सुबुह सवेर ॿारनि खे कार में स्कूल छॾण वञी रहियो हो त मोटरसाइकिल ते सवार ॿिनि हथियारबंदनि खेसि निशानो बणायो एडिशनल IG कराची इमरान याकूब जो चवणु आहे CCTV में तैन वाक़ियो लॻी रहियो आहे क़त्ल स्ट्रीट क्राइम जी वारदात नथी लॻे हमलो कंदड़नि पूरी कोशिश कई त टारगेट हासिल करणु कैमराउनि जी फौरन से कई वेंदी वकीलनि जी मुशावरत सां जांच कमेटी जुड़ी वई आहे सिंध सरकार पारां कराची पुलिस की वकील इरफान मर्द जे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करण जी हिदायत सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त वाक़े जी मुकमल जांच करे इरफान मर्द जे कातिलनि खे तुर्त वाक़ियो कयो वेंदो कराची में एडवोकेट इरफान अली मर्द जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट सियासी अख़बारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां एडवोकेट इरफान अली मर्द जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत जवाबदारनि जी बिना देर गिरफ़्तारी जो मुतालबो हैदराबाद में हाई कोर्ट बार ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां वकील केसनि जी पैरवी लाइ अदालतनि में पेश न थिया घुड़की में बि वकीलनि जी हड़ताल करण बाद सेशन कोर्ट खां ए सेशन थाणे ताईं एहतजाजी रैली कढी क़त्ल वाक़े ख़िलाफ़ नारेबाज़ी रियासी में भी वकीलनि बाइकॉट कयो PPMK नई फल जो चवणु आहे त इरफान मर्द जो क़त्ल कराची जो अमन ख़राब करण जी साज़िश आहे JUI सिंध जे सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद महमूद सुमरो चयो त कराची में हिकु भेरो टारगेट किलिंग शुरू थी वई आहे वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह जलाल महमूद शाह मुतालबो कयो त एडवोकेट इरफान मर्द जी बेरहमाने क़त्ल जी हर मुमकिन जांच करे कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाई वञे PTI MPA खुरम शेर समाज पारां बि इरफान मर्द जे क़त्ल जी मज़म्मत CNG स्टेशन में 2.5 महीने लाइ बंद 15 फरवरी ताईं गैस की फराहमी बंद रहंदी श्री सिदरन गैस कंपनी मौजूद तलब रसद जो पद वधण ऐं घरेलू वापदारनि जी ज़रूरतनि खे पूरो करण लाइ फ़ैसिलो कयो वियो श्री नॉर्दर्न पारां गैस जे अघनि में 150 सैकड़ो वाध जी तजवीज़ ते ओघरा अॻुघड़ी कंदी ऑल पाकिस्तान CNG एसोसिएशन जो चवणु आहे बिना मुशावरत जे स्टेशन खे गैस फराहमी बंद करण दुरुस्त न आहे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए आईंदा जुलाई अमल जो ऐलान कयो वेंदो जैफराबाद में इन 196 के वोटन की ॿीहर ॻणप की तारीख़ 7 दिसंबर मुक़रर वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद यासुमरो ते चूंडनि में धांधली जो इल्ज़ाम PP उम्मीदवार एजाज़ ज़खरानी ॿीहर वोटन की ॻणप लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई
पेशावर में पीपल्स पार्टी जो जलसो ख़ुशी जी ॻाल्हि है। पाकिस्तान की वफ़ाक़ी जमातन की ज़रूरत है। नून लीग के भी सेंट्रल पंजाब में निकरण घुर्जे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट बयान। ईंदड़ चूंडू ईवीएम ज़रिए थींदियूं। हर इलेक्शन का पोइ नओं पेंडोरा बॉक्स खुली वेंदो आहे। शेख रशीद जो चवणु आहे त परॾे में रहंदड़ पाकिस्तानी IMF का वधीक पैसा मोकिलीनि था। वफ़ाक़ी गुरु वसीर जो रावलपिंडी में तक़रीब के खिताब। पाकिस्तान में कोरोना विधि वधीक नवा मरीज़ हयातूं विञाए वेठा। NCOC पारां वधीक 414 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह बुड़ी ॾाई 977 रही। सॼे मुल्क में 896 मरीज़नि जी हालत गंदी चङी। ओमिक्रॉन ब्राज़ील में पहुची वियो। आलमी वबा जी नई क़िस्म खे मुंझण लाइ अमेरिका पारां हवाई अॾनि ते सख़्त उपाउ वठण जो फ़ैसिलो। अमेरिका ईंदड़नि खे हिकु ॾींहुं अॻु कोरोना टेस्ट कराइणी पवंदी। बर्तानिया में समूरनि माण्हुनि खे बूस्टर डोज लॻाइण जी हिदायत। रूस में हाई रिस्क मुल्कनि मां ईंदड़नि खे बि हफ़्ता आइसोलेट थियणो पवंदो। सिहत जे आलमी इदारे समूरनि मुल्कनि खे कोरोना जी नई क़िस्म ख़िलाफ़ मुनासिब क़दम करण जी हिदायत करे छॾी। WHO जे सरबराह टेड्रोस इदानोम जो चवणु आहे त समूरनि मुल्कनि खे घुर्जे त इहो मुनासिब ख़तरे खे घटि क़दमनि खणनि। रुॻो सफ़र पाबंदियुनि सां ओमिक्रॉन जी पखेड़ खे नथो रोके सघिजे। वालैरल कश्मीर में क़ाबिज़ भारतीय फ़ौज की रियासती दहशतगर्दी। कश्मीर मीडिया सर्विस मौजूद पुलवामा ज़िले में भारतीय फ़ौज नामनी हादसे ऑपरेशन दौरान 2 कश्मीरियुनि खे शहीद करे छॾियो। बुधो वर्षा प्रणयल नारी की हत्याकारे इल्ज़ाम हेठि क़तल। ॻोठ रामन खान वज़ारी में मिठो चाचर घुटा ॾेई लाल खातून के क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। परीगन ऐं बरपा से उड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती। हिक घर जा ॿ ॿारड़ा फौत। ॻोठ करीमनगर शहर में 4 वरहिनि जे अबूबकर ऐं 3 वरहिनि जी उमर तोड़ी विगे दम ॾिनो। ॿिनि ॾींहनि अंदरि मौसम मस विगे फौत थींदड़ ॿारनि जो अंग टे थी वियो। वधीक हिकु ॿार जी हालत नाज़ुक। सिंधु मुंहिंजी जाना सिंधु मुंहिंजो ईमाना सोपी अजरक पायो इहो मुंहिंजो ऐलाना। सिंधु के सलाम सिंधु के सलाम सिंधु के सलाम सिंधु के सलाम। सिंध सवारी जे सिरे हेठि धरती टीवी ते सॾ ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियुनि जो सिलसिलो तेज़ थी वियो। मोरो में खांगी स्कूल पारां कोठायल प्रोग्राम में शागिर्दनि ऐं उस्तादनि जी वॾे अंग में शिरकत। ॿारनि जूं सिंधी गीतनि ते चुमियूं। तालीमी ऐं सकाफ़ती ते बोर्स पेश।